वावड़ा ऐं भरपासे में वावड़ा गंबड़ जो आज़ार SDO गंबड़ नूर अहमद आबासी करप्शन जो बेताज बादशाह बणियल शहरी में हलंदड़ गैर कानूनी एसी ऐं कुंडा कनेक्शन तां हर महीने लखे रुपया मंथली वसूल बिजली चोरी जा बार बिलिंग ज़रिए सार्फिन ते विधो वञे थो। SDO गंबड़ जी मुक़ररी खे 3 साल थी विया आहिनि। संदसि चवणु आहे त मीडिया जूं ख़बरूं मुंहिंजूं कुझु बि नथियूं करे सघनि। ऐं मथे ताईं मंथली ॾींदो आहियां। गैर कानूनी लोड शेडिंग शहरियुनि जो साह मुठि में करे छॾियो आहे। SDO वावड़ा गंबड़ जो चवणु आहे त इंजीनियर साहिबु राणीपुर जो हुकुम आहे त बराड़ी तोड़े शहरनि जी बिजली नाहे हलाइणी जो वावड़ा वारनि रस्तनि ते गैर कानूनी लिंकूं लॻाए छॾियूं आहिनि। जो ग्रिड तां बिजली हलंदड़ हूंदी आहे ऐं ही रस्ते तां लिंकूं लाहे छॾींदा आहिनि। कचे में इन्हनि जी आशीर्वाद सां गैर कानूनी ट्रांसफार्मर लॻल आहिनि जितां बिजली चोरी थिए थी ऐं हर महीने लखे रुपया मंथली वरिती वञे थी। हितां जे सार्फिन नेब सखर खां थींदड़ करप्शन जे तहक़ीक़ात जो मुतालबो कयो आहे ऐं वावड़ा जे आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त अवाम आज़ार एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे अवाम जे मथां बेचैनी ख़तमु कई वञे।